तोखे असां पंहिंजे घर में बच्चन जे विच में रायो आहे सोडल। हिन घर खे पंहिंजो ई घर सम्झिजी। सालार इहा तव्हांजी भलाई आहे। मां त सम्झो त असांजी हक़ीक़त ॼाणण खां पोइ तव्हां असांखे दर ताईं मोटाए छॾींदो। इहो असांजो वड़न आहे सोडल। पुट तूं असां में लख उमेदूं सम्झी आयो आहीं, असां तोखे वापसि कीअं कंदासीं? अदा असांजो जहिड़ो बि हाल आहे तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। तव्हां जेतिरो वक़्तु चाहियो हिते रही सघो था। भॼा इहे तव्हांजा ई अधे सालार जा असांजे मथां थोरा आहिनि। असां लाहे त कोन सघंदासीं पर यादि ज़रूरु रखंदासीं। सोडल हिक ॿिए जे कमु उहे ई इंसान ईंदा आहिनि जिन में इंसानियत बाक़ी हूंदी आहे, पर असां मां त हिते ॾींहों ॾींहुं माण्हुनि मां इंसानियत ई मोकिलाईंदी पई वेंदी। ईअं ई आहे मल्हार। हितां जूं जेके दुश्मनियूं आहिनि उहे असांजी नसलुनि खे तबाह करे छॾींदियूं, पर ख़तमु कॾहिं बि कोन थींदियूं। परवीन तूं ई भाॼी वेही अधी सां कचहरी करियो, आऊं ई सोडल 12 थी अचूं था। उथी सोडल। अदा तूं महिमान लाइ सौदो बोदो वठी अच। हा दा मां वञा। अमां न्याणीअ जी पारत थी, अमां पाण खे ओपरो न सम्झाए। चाचा तव्हांजो कुर्ब ऐं प्यार ॾिसी असांजी ओपराइब ख़तम थी वई आहे। सोडल तुंहिंजो छा थिए? सोडल मुंहिंजो सौटु आहे। पहिरियां मुंहिंजो मङणो सोडल सां थियलु हुयो। उन खां पोइ दुश्मनी में मुंहिंजो संग खून बहा में ॾिनो वियो। छा अञा तुंहिंजो निकाह उते थियलु आहे? हा पोइ त तूं सोडल सां शादी नथी करे सघी। मुंहिंजो सोडल सां शादी करण जो को बि इरादो न आहे। बसि मां दुश्मननि खां जान छॾाइण लाइ हितां ई आहियां। जेकॾहिं अदा वारा मूंखे दुश्मननि जे हवाले कंदा न त हू मूंखे मारे छॾींदा। पीछो त तुंहिंजो कोन छॾींदा, पर वरी बि मां दुआ थी कयां त बाक़ी तुंहिंजी ज़िंदगी ख़ुशियुनि भरी गुज़रे। जेसि ताईं सोट खे ॻोल्हे हथ नथा कयूं तेसि ताईं वेहण असां लाइ हराम आहे। अदा तव्हां छा था सम्झो त हू पंहिंजे कहिड़े दोस्त तरफ़ लड़ी वियो हूंदो? हू कंहिं अहिड़े दोस्त वटि वियो हूंदो जंहिंखे न तव्हां सुञाणींदा हूंदो न ई वरी मां। पोइ असांखे कीअं ख़बर पवंदी त सौटु सोडल हिन वक़्तु किथे आहे? त पोइ हीअं कयो, सोडल जे जिन जिन दोस्तनि खे तव्हां सुञाणियो था न उन्हनि खां सोडल जे ॿियनि दोस्तनि जी पुछा कयो। ऐं जॾहिं को दोस्त उनजो कंहिं अहिड़े दोस्त जो नालो खणे जंहिंखे न तव्हां सुञाणियो न मां, पोइ इहा पक सम्झो त सोडल उन तरफ़ वियो हूंदो। सोट सोडल जा के बेड़ा दोस्त न आहिनि अदा जिन खे असां सुञाणंदा न हुजनि। इहो त लाज़िम कोन्हे त हू कंहिं पंहिंजे गहरे दोस्त वटि वियो हुजे, पर उन माण्हू वटि बि वञी सघे थो जंहिंसां उनजी रुगो सखणी दुआ सलाम हुजे। पुछा कंदासीं, पर जॾहिं सवाल कंदा त सोडल घर छो छॾे वियो आहे त पोइ अदा असांजी ख्वारी न थींदी। जेकॾहिं को बि बहानो मज़बूत रखंदो न त का बि ख्वारी कोन थींदी। अदा सोट असां सां ॾाढी करे वियो आहे। सोट लाइ उनजो अंजाम बि भयानक हूंदो। तव्हां रुगो पकी ख़बर वठी अचो त हू कमीनो रहियल किथे आहे, पोइ हितां हली उनजी क़बर उते जो उते ठाहींदासीं। अदा जंहिं तरफ़ हुकुम कयो त मां निकिरी वञा। तूं कचे तरफ़ निकिरी वञ, मां शहर तरफ़ निकिरी थो वञा। ऐं हली कान तूं घर वारे ॻोठनि में निकिरी वञ। किथे ईअं न थिए जो सोट असांजे भर में ई हुजे ऐं असां वरी उनखे परे परे ताईं ॻोल्हींदा वठूं। हीअ जेका तव्हां ख़बर ॾिनी आहे हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहो TSP ज़फ़र खे रूपोश ॼाण आहे, उनखे मारण थो चाहे। जी बाबा इहा ई हक़ीक़त आहे, न त ज़फ़र भला फिरूं छो कंदो? इहा सोचियल सम्झियल साज़िश आहे। पर मूंखे इहो त ॿुधायो
त फुर दौरान केरु पंहिंजी वीडियो ठाहे सघे थो? बाबा जेकॾहिं ज़फ़र खे DSP माराए थो त उन खां पोइ असांजो ई नंबर अची सघे थो। मां अॼु ई वञी DSP सां मिलां थो। हिनखे अहिड़ो ज़ुल्म करण मां कॾहिं कोन ईंदुसि। बाबा जेकॾहिं ज़फ़र खे मारायो थो वञे त उन खां पोइ असांखे रूपोश ॾियण में देरी न कंदा। पहिरियां इहो ज़फ़र वारो मामिलो हल करे वठो, पोइ तव्हां सभिनी खे वठी वञी कोर्ट में बयानु ॾियारींदुसि। पोइ इहे तव्हां में कॾहिं बि हथु विझी कोन सघंदा। ठीकु आहे बाबा, जीअं तव्हांजी मर्ज़ी। असां त तव्हांजे हुकुम ते जान ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं। नो, नॉट, नेवर, नथिंग। ही जान मूं मथां न, पर हिन वतन मथां कुर्बान करणी आहे। ऐं जॾहिं इहो वक़्तु आयो न त मां बि इहा कुर्बानी ॾियण में देरि कोन कंदुसि। पर फ़िलहाल अञा उहो वक़्तु न आहे। हाणे असांखे पहिरियां ई कमज़ोर कयो पियो वञे। असां त अञा ताक़त में बि न आहियूं। ऐं तव्हांजा मागरबश कॾहिं बि इहो न चाहींदा त हिते का अहिड़ी पार्टी वजूद में अचे जेका ग़रीबनि जी हद ॾोखी ऐं मुहिब वतन हुजे। छो त जेकॾहिं इहा पार्टी ताक़त में अची वई न त हिन मुल्क जे चोर लुटेरनि खे मुल्क जो ख़ज़ानो लुटण जी हरगिज़ इजाज़त न मिलंदी। इन करे इहे चोर लुटेरा असांजा दुश्मन बणिजी विया ऐं कानून जे अमलदारनि मथां इन्हनि जो ई कमदार ॿिए त ख़बर ओताक सॼी खाली लॻी पई आहे, नज़र त केरु बि कोन थो अचे। अड़े निभागा तोखे मूं पहिरियां बि चयो न त रेस हिन महिल आराम में आहे ऐं तूं मुंहिंजी हिकु बि न पियो ॿुधी ऐं भाॻूं आहियो ताक़त। अबा मूं को तोखे मिर्थ थोरे ई कई त तूं मूंसां गॾु हल। तूं वञी पंहिंजो कमकार कर, मां हिते वेही रेस जो इंतज़ारु थो कयां। ही तव्हां ॼणनि सुञनि जो कोने घर या मुसाफ़िर कारनि कोने जो भई हिते इंतज़ारु कनि निंडियूं कनि। हल कर, हल निकिर ॿाहिरि त माइट पिटनी। वॾो सियाणो थी वियो आहीं। छा भला हीअ ओताक तुंहिंजी आहे? ओताक मीर शाहनवाज़ ख़ान जी आहे ऐं मां उनजो कमदार आहियां। तोखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे? हाणे निकिर ॿाहिरि, हल। वाह, हथु कट जामाए थो, हथु कट ॿाहिरि। हथु नथो वञा, नथो वञो, हथु कट, हथु कट, नथो वञो न। अरे छा आहे? छा ते वरी शोर मचायो अथव? इहो मां छा मां डारे ई रह सघे गारियुनि थो ॾे रह सघे ख़बर पए त हिनखे छा थींदो? छा थो ॾिसे ॻाल्हि कोन पई ॾिसे इन्हीअ जी इहा मजाल। ठार ॿई गॾिजी था रहे कुट कोन। अम्मा जॾहिं तुंहिंजी उते सभई इज़त कनि पिया त पोइ तूं हेॾे वापसि दोज़ख में छो आई? अम्मा मां अचण त न पे चाहियो, पर मूंखे अचिणो पइजी वियो। छा हुननि तो मथां वापसि अचण लाइ ज़ोर रखियो या काई ॿी दुश्मनी कयनि? अम्मा जेको थी गुज़रियो हाणे हुनखे छा मां ॿीहर दोहरायां? जेको तो मथां थी गुज़रियो आहे उहो तूं ॿुधाईंदीअ त तुंहिंजे दिलि मथां भार हल्को थींदो। मां हेॾे अचण त न पे चाहियो, पर मूंखे मंसूर ख़ान मजबूर कयो ऐं मूंसां हुन वाइदो कयो मां त हिन क़ैद मां मां तुंहिंजी जान छॾाईंदसि। हीअ जेका बि मुसीबत तो मथां आई आहे न इहा मंसूर ख़ान जे करे ई आई आहे। तूं अञा बि हुन जे वाइदनि मथां एतबार पई करी मुंहिंजी अम्मा। मां सम्झां थी अम्मा त ही मूंखे सज़ा मंसूर ख़ान सां मोहबत करण जी मिले थी। हीअ सज़ा नाहे मिली अम्मा, अञा तुंहिंजे मथां अलाए केतिरियूं मुसीबतूं अचणियूं आहिनि। जेके बि मुसीबतूं आयूं न उन्हनि खे मां मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियां। धीअ ही त उहो घरु आहे जिथे हिकु मिंट लाइ बि तोखे सुकून जो साह खणण लाइ न मिलंदो। तुंहिंजे भाउ जी कावड़ त तो मथां हटंदी ई न ऐं तुंहिंजो पीउ बि हर वक़्तु रड़ियूं कंदो। हिते त तोखे खाइण पीअण लाइ बि कुझु न ॾींदा ऐं न ई तोखे आराम करणु ॾींदा। ज़िंदगी ॾुखी या सुखी गुज़ारे वेंदसि अम्मा, मूंखे कंहिंखां का बि शिकायत न आहे। मीर शाहनवाज़ ख़ान जा असां एतिरा कम कया आहिनि, सिर्फ़ु हिकु कमु न कयो आहे त साईं नज़रअंदाज़ करे छॾियो अथई। त पोइ हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त मीर शाहनवाज़ ख़ान मतलबी माण्हू आहे जेको उन जे लाइ कमु कंदो आहे उन जे सिर मथां ई हथु रखंदो आहे। हाणे मीर शाहनवाज़ ख़ान खे करे ॾेखारिणो आहे त उनखे बि ख़बर पवे त असां घटि न आहियूं। हिन लाइ तो छा सोचियो आहे पूनल? तो त जेको मूं सोचियो आहे, जेकॾहिं हिन मां कमु वरितोसीं त असांखे वॾो फ़ाइदो पवंदो। पूनल
जेका भी ॻाल्हि आहे खोले कर। पहिरियां त असांखे इहा जांच करणी आहे जेके मीर शाहनवाज़ ख़ान माण्हू घुराया आहिनि त उहे छा करण वारा आहिनि। उन लाइ जेकॾहिं ख़बर पइजी वई त पोइ असांखे छा करिणो पवंदो? पोइ छा करिणो आहे इहो मां बाद में ॿुधाईंदुसि। पहिरियां इहा जांच करणी आहे त उहे कंहिंजे पोयां आहिनि। मुराद जे पोयां हूंदा, ॿियो कंहिंजे पोयां थी सघंदा। मंतार रोके छॾियो आहे, असांखे मुराद जे ॻोठु न आहे वञिणो। जेकॾहिं इहा ख़बर मीर शाहनवाज़ खे पइजी वई त उनजे रोकण खां पोइ बि असां मुराद जो पीछो न आहे छॾियो त इहो वॾो मसइलो थी वेंदो। मसइलो तॾहिं थींदो जॾहिं असां ज़ाहिर थींदासीं। तोता उन लाइ सही पियो चवे, असांखे पंहिंजो कमु ई करिणो पवंदो। जेकॾहिं इहो कमु असां खां न थियो न, मीर शाहनवाज़ ख़ान असां खां वधीक उन्हनि खे इज़त ॾींदो। जेकॾहिं संगत जी इहा सलाह आहे त पोइ मां तव्हां सां गॾु आहियां। गॾु आहीं त पोइ अचु हलूं। पहिरियां हाली जांच कयूं त हमरा कंहिंजे पोयां आहिनि। DSP साहब, हाणे इहो सिलसिलो ख़तमु थियणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां कानून जी बालादस्ती चाहियो था ऐं चाहियो था त आम माण्हू तव्हांखे इज़त जी निगाह सां ॾिसे त पोइ अमीर ऐं ग़रीब लाइ इंसाफ़ बराबरि हुअणु घुरिजे। मंसूर खान, तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त असां इंसाफ़ कोन पिया कयूं ऐं बसि असां ईअं ई ख़ाली कुर्सियुनि ते वेठा आहियूं। DSP साहब, इहो सुवालु तव्हां मूंखां न पर पंहिंजे ज़मीर खां पुछो त छा तव्हां हिते अमन कराइण में कामयाबु हुया आहियो? छा अमीर ऐं ग़रीब खे इंसाफ़ बराबरि मिले पियो? जेकॾहिं ईअं हुजे हा त आम माण्हू तव्हांखे नफ़रत जी निगाह सां न ॾिसे हा। आख़िर कॾहिं DSP साहब तव्हां इन धरतीअ जो हक़ अदा कंदव? आख़िर कॾहिं तव्हां पंहिंजी थन मल्हाईंदव? कॾहिं तव्हां पंहिंजी औलाद खे हिलाल जो लुक़्मो खाराईंदव? बसि मंसूर खान, बसि। तव्हां तमामु घणो ॻाल्हाए विया आहियो। जेकॾहिं असां में चंद कारियूं ॾिठियूं आहिनि त छा पोइ तव्हां पूरे सिस्टम ते इल्ज़ाम हणंदव? मंसूर खान, तलाउ में हिकु अधु मच्छी ख़राबु हुअण सां पूरो तलाउ ख़राबु न थींदो। जंहिं तलाउ में तव्हां किनी मच्छी जी ॻाल्हि करे रहिया आहियो न DSP साहब, उन तलाउ मां मूंखे धप अचे पई, बदबू अचे पई। पूरे जो पूरो तलाउ मांगर मच्छर सां भरियलु आहे। हिते हर ग़रीब माण्हू खे, हर मिसकिन माण्हू खे, हर उन माण्हू खे जंहिंजे दिलि में धरतीअ जो दर्दु आहे, उनखे छीछाड़ियो वञे थो। जेकॾहिं मुंहिंजो माण्हू ॾोही आहे त पोइ उनखे तव्हां ज़ाहिर छो नथा कयो? उनखे कोर्ट में छो नथा पेश कयो? जेकॾहिं तव्हां हिते पंहिंजियूं अदालतूं लॻाईंदव ऐं जज बि पाण बणिजंदव ऐं जलाद बणिजी माण्हुनि खे सज़ाऊं बि पाण ॾींदव त पोइ तव्हांखे तव्हांजे इंसाफ़ जी अदालतूं ख़तमु करणी। वज़ीर ग़ुलाम, मूंखे नथो लॻे त बाबा ज़फ़र खे आज़ादु करण में कामयाबु वेंदो। हा इक़बाल, तूं सही थो चईं। असांखे ज़फ़र जो लाश ई मिलंदो। हाणे जेकॾहिं असां ज़फ़र जे लाइ आवाज़ु उथारियो न त असां दहशतगर्द करार ॾिना वेंदासीं। बाबा विया DSP साहब सां मिलण लाइ, उनजे वापसि अचण खां पोइ ख़बर पवंदी। मां त चवां थो हाणे तहरीक खे हलाइणु घुरिजे। जेकॾहिं ख़ामोश रहियासीं त हिकु हिकु थी मारिया वेंदासीं। इक़बाल, तहरीक हलाइण जे लाइ लखे माण्हू घुरिजनि, पर जेकॾहिं असां तहरीक हलाईंदासीं न त कुझु हज़ार ई पोयां हूंदा। पोइ ॿुधा त हिन तहरीक जो रियासत मथां कहिड़ो असरु थींदो। हा वज़ीर, हिते त एतिरो शौर ई न आहे जो हक़ जे आवाज़ उथारण लाइ लखे माण्हू अचनि। विझण थिन क़ौम में कॾहिं शौर ईंदो ऐं हीअ क़ौम कॾहिं निंड मां सुजाग थींदी। एहसान साहब, तव्हां मंसूर खान जे कहिड़े माण्हू खे गिरफ़्तार कयो आहे? सर, मूं हिन कंहिं बि माण्हू खे गिरफ़्तार न कयो। पोइ ख़बर नाहे मंसूर खान नाले कहिड़े माण्हू जी ॻाल्हि पियो करे। हाणे इहे ड्रामेबाज़ी बंदि कयो। आवाम तव्हांखे हाणे चङी तरह सुञाणे वई आहे। DSP साहब खे ॿुधाए छो नथा त तव्हां मुंहिंजे माण्हू ज़फ़र खे केॾांहुं गुम कयो आहे? तव्हां उन फोरू जी ॻाल्हि कयो पिया जंहिंजी वीडियो अॼुकल्ह सोशल मीडिया ते हले पई। मंसूर खान फोर कंदे हुन वीडियो पंहिंजी पाण रखी आहे, सोशल मीडिया ते वॾो फेमस थी वियो आहे। सर, NRO हमरा ज़फ़र, फोरू चऊं या दहशतगर्द, कोई फ़र्क़ु नथो पए। मंसूर खान, चइबो त तव्हां फोरन खे सपोर्ट कयो पिया। असल फोरू केरु आहे इहो मां बि सम्झां थो ऐं तव्हांजी आवाम बि सम्झे थी। तव्हांजे इन ड्रामनि ते ॿियो कोई यकीन करे त भली करे, पर मां तव्हांजे इन ड्रामे ते कॾहिं बि यकीन करण वारो न आहियां। तव्हां हुनखे फोरू ज़ाहिर कयो या दहशतगर्द, इहा ख़बर त हाणे कोर्ट में ई पवंदी। मां सुभाणे वञी कोर्ट में पिटिशन दाख़िल कयां थो पियो, पोइ हिते वज़ाहत थो पिया ॾिजो। एहसान साहब, अॼु राति इन हमरा जो कमु ख़तमु करे छॾ जो उन खां पहिरियां मंसूर खान कोर्ट में वञे ऐं उनखे ॾेखारे छॾियो
त उन्हनि जो हमरा कहिड़ो कमु कंदो हो। ओके सर, इहो कमु थी वेंदो। सुभाणे सिज उभरण सां ई ख़बर पइजी वेंदी त इहो ज़फ़र छा कंदो हुयो। असां हथ ॿधी तोखे अर्ज़ु करणु आया आहियूं। हिकु तूं ई आहीं जेका मुराद जी कावड़ घटि करे सघे थी। असां सभिनि जूं कोशिशूं बेकार आहिनि। हीउ जेको कुझु थियो इहो तव्हां पाण अखियुनि सां कोन ॾिठो। मुराद सोडल खे मारण जी धमकी ॾेई वियो आहे। ओ सोडल खे मां त छा केरु बि नथो बचाए सघेसि। इन करे त तो वटि अर्ज़ु खणी आया आहियूं। तूं दिलि जान सां कोशिशि कंदीअ त मुराद थधो थी वेंदो। हिन वक़्तु मुराद त छा अली खान ऐं पिरल बि होश में न आहिनि। पूरो ॻोठु हिन सोडल जी करे असांजे मथां आङुरियूं पियो खणे। हाणे तव्हां ई सोचियो त उन जे भाइरनि खे खार घटि लॻंदी। असां बि सम्झूं था त सोडल खे इहो क़दम न खणणु घुरिजे हा, पर उन लाइ ॾोह समूरा सोडल मथां बि न हणिजो। गुलपरी बि सोडल खे भॼण लाइ मजबूर कयो हूंदो। मञा थी सोडल खे गुलपरीअ मजबूर कयो हूंदो, पर सोडल खे त सोचणु खपे हा न त मुराद वारनि जी केतिरी बेइज़ती थींदी इन हरकत सां। ॻोठ वारा छा चवंदा त मुराद वारनि जो सौट बेईमान थी पियो ऐं पंहिंजी सौट में अखियूं विधई। असां त तोमें उमेद रखी आया हुआसीं। काइम असांजी दाह हिते कोन वराए वेंदी। हा हनीफ़ा, उहो मालिक ई आहे जेको सोडल जे मथां भलाई करे सघे थो। बाक़ी हिननि मां का बि उमेद रखणु बेकार आहे। सोडल, तूं तमामु वॾो ग़लति क़दम खणी चुको आहीं। हाणे तुंहिंजे पुठियां जेका बाह ॿरी हूंदी न, उनजा शोला हिते अची पहुचंदा ऐं तुआरा सोट कॾहिं बि माठ करे न वेंदई। सालार इनगार जो मूंखे अंदाज़ो आहे, पर जेकॾहिं सोट वारा मूंखे ॻोल्हे न सघिया न त कुझु वक़्त खां पोइ मां पाण ई उन्हनि खे हिते जो पतो ॾींदुसि। सोडल, इहा तूं वॾी ग़लती कंदे। इहो न सोच त हिते अचण खां पोइ हू तोखे माफ़ करे छॾींदा। जेकॾहिं हू मूंखे मारणु चाहिनि था त पोइ मूंखे हिते मारे। मां नथो चाहियां त हू मूंखे अम्मा ऐं बाबा जे साम्हूं मारनि, छो त अम्मा ऐं बाबा मुंहिंजी मौत जो नज़ारो ॾिसी कोन सघंदा। मालिक साईं भलाई कंदई ऐं मां बि इहो ई थो चाहियां सभु कुझु ठीकु थी वञे। सालार, इहो सभु कुझु दुआउनि जी हद ताईं आहे, पर एतिरो जल्दी सभु कुझु ठीकु थियण वारो न आहे। जज़्बात में माण्हू ग़लति क़दम खणी विहंदो आहे ऐं पोइ सॼी ज़िंदगी उन ॻाल्हि जो पछतावो हूंदो आहे। पर सालार, सच पुछी न, मूंखे इन ॻाल्हि जो को बि पछतावो न आहे। यार, मां त बसि पंहिंजी सौट गुलपरी जी ज़िंदगी अज़ाब खां बचाई आहे। सौट गुलपरी जी जान बख़्शे मूंखे मारणु चाहिनि था त इहो फ़ैसिलो मां क़बूल कंदुसि ऐं पोइ मां पाण वञी सौट वारनि सां मिलंदुसि, जंहिंखे जान जी अमान जो वाइदो ॾेई घरां वठी आयो आहियां न। जेकॾहिं उन जी ज़िंदगी जे एवज़ मुंहिंजी ज़िंदगी वञे थी त सालार, इहो सौदो महांगो न आहे। सोट, ही वक़्तु ताक़त ते वेही अजायो सोचण जो न आहे, कुझु करण जो वक़्तु आहे। हा दा, उथो तली मुराद वारनि खां पंहिंजो पलांद वठूं। अदा, असांजे बि दिलि खे तेसीं सुकून न मिलंदो जेसीं ताईं मुराद सां पनांद न कंदासीं। सोट, मुराद पंहिंजी छोकिरी पाण वटि राहे, असांजी छोकिरी असांजे हवाले करे पंहिंजो पलांद पूरो कयो आहे। हाणे उनजो जवाबु त उनखे ॾियणो पवंदो न। प्लान त ज़रूरु कंदासीं, पर जंहिं ॻाल्हि खे मूं नोट कयो उनखे तव्हां नोट कयो। कहिड़ी ॻाल्हि आहे दा? सॼी वठि में तव्हांखे सोडल किथे नज़र आयो? मूंखे त नज़र न आयो। मुंहिंजो तिन तरफ़ ख़्याल ई कोन हो दा। सोडल त मूंखे बि नज़र न आयो अदा। सोडल जे नज़र अचण सां या न अचण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? फ़र्क़ु थी सघे थो। सोडल जो उते मौजूदु न हुअणु ईअं सम्झ त मुराद ऐं सोडल जे विच में इख़्तिलाफ़ात थी चुका आहिनि। या त मुराद जी भेण सोडल सां गॾु भॼी वई आहे, या त मुराद पाण पंहिंजी भेण खे सोडल सां गॾु कंहिं महफ़ूज़ जॻह ते मोकिलियो आहे। हाणे असांखे हक़ीक़त में इहा जांच करणी पवंदी त
सच में त सोडल छोकिरी खे कढी न वियो आहे। सभ खां पहिरियां ई असांखे सोडल जे पोयां वञिणो पवंदो ऐं उन खे मारे करे छोकिरी असां हिते वठी ईंदासीं। पोइ मुराद खे असांखे मारण जी ज़रूरत ई न पवंदी। पोइ हू पाणी अची असांजे पेरनि ते किरंदो। पर इहा जांच असां कंदासीं किथां? मीर शाहनवाज़ ख़ान सां मिलां थो। इहा जांच मूंखे उहो ई कराए ॾियो। यो DSP ज़फ़र जी गिरफ़्तारी खां त इनकार कर। बाबा तव्हां छा था सम्झो ज़फ़र अहिड़ो कमु करे सघे थो? सुभाणे मुंहिंजो इरादो आहे त कोर्ट में वञी केस दाख़िल कयां। उनखां पोइ हू ज़फ़र जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदा। बाबा जेकॾहिं तव्हां उन्हनि जे मथां केस कयो न त हू बि तव्हांजे मथां केस ठाहे सघनि था। मूं मथां सिर्फ़ु इहो ई केस ठाहे सघनि था त मां रूपोश माण्हुनि खे पनाह ॾियां। इन खां वधीक हू मूं मथां कहिड़ो केस दायर कंदा? वॾा आहियो बाबा, जीअं अव्हांखे मुनासिब लॻे। बाबा ज़फ़र खे बचाइण जी कोशिशि कयो जीअं हू मारिजी न वञे। मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि। मालिक भलाई कंदो। इंशाल्लाह ज़फ़र खे बचाए वठंदासीं। तकड़ न प्यारा तकड़ न, छो त हाशिम जो धक हिट अमरा पट्टी ते पूरो। कुछ ॻाल्हियुनि जो असांखे शक थी पियो आहे मीर शाहनवाज़ ख़ान। उहा जांच तव्हां खां करणी आहे। शक जी त मां ॻोल्हा करे वठंदुसि। बाक़ी जी तव्हांखे वहम थी पियो आहे त वहम जो इलाज त हकीम लुकमान वटि बि कोन हो। उन ॾींहुं झेड़े में असांखे सोढल नज़र न आयो। सोढल जे नज़र अचण सां या न नज़र अचण सां फ़र्क़ु कहिड़ो थो पए? फ़र्क़ु पवे थो मीर शाहनवाज़ ख़ान, फ़र्क़ु पवे थो। छो त असां सां वॾो धोखो थियो आहे। धोखो? कहिड़े धोखे जी ॻाल्हि पियो करीं? शाहनवाज़ ख़ान, तूं असांजो वॾो आहीं। तोखां कहिड़ा आइब सुवाब लुकाइणा। असुल में मुराद वारनि असांजी छोकिरी असांखे वापसि कई आहे, जॾहिं त मुराद जी भेण खे असां तरफ़ नाहे मोकिलियो। छा? एॾो वॾो धोखो? जी। इन धोखे पोयां मुराद ऐं मंसूर जा आख़िर कहिड़ा मतिलब थी सघनि था? इन करे चवां थो मीर शाहनवाज़ ख़ान त सोडल इन छोकिरी जी असांखे जांच करे ॾियो। वाकई उहे घर में मौजूदु आहिनि या मुराद जी भेण खे सोडल भॼाए वियो आहे? जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ मुराद जे बदनामीअ जो वक़्तु अची वियो आहे। इन करे चवां थो न त असांखे पूरी पूरी जांच करे ॾियो। उनखां पोइ को सख़्तु क़दम खणी सघंदासीं। अॼु शाम या राति ताईं मां पूरी जांच करे थो वठां। तव्हां सुभाणे सुबुह सां अची मूंखां हवाल वठी वञिजो। मां सुभाणे अची वेंदुसि, पर शाहनवाज़ ख़ान जांच पक्की हुअणु घुरिजे। जांच सोरह न पक्की हूंदी, इन ॻाल्हि खां तव्हां बेफ़िक्र रहो। शाहनवाज़ कॾहिं बि कचो कमु कंदो ई न आहे। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।